वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अवां जो दोस्त वज़ीर अहमद दायो। अॼु असां तव्हांखे घुमाईंदासीं दो दरिया। हिन टाइम असां गुलिस्तान जोहर खां निकिरी चुका आहियूं ऐं दो दरिया जी तरफ़ रवानगी आहे। काफ़ी अरसे खां पोइ दो दरिया वञण थो थिए, लॉकडाउन जी वजह खां न पिया वञी सघूं। ऐं असांजो प्यारो दोस्त आदिल बलोच ऐं इमरान लासी। सो अॻियां हिकिड़ो ॿियो बि आहे असांजो हिकिड़ो सिंधी पठान जेको असांजी हर वीडियो जो हिसो रहंदो आहे, आमिद अली। उहो बि असांजो वेट करे पियो ऐं हलो त असां तव्हांखे घुमायूं था दो दरिया। ऐं इहो बि ॿुधण में आयो त दो दरिया तमामु चेंज थी चुको आहे ऐं उतां जी जेकी लोकेशन्स वग़ैरह आहिनि उनमें काफ़ी फ़र्क़ु अची वियो आहे। पोइ अलाए कीअं आहे, का ख़बर न आहे। और हलो त ॾिसूं था, गॾु रहो असां सां। दोस्तों अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त आदिल घटि कोन थो, हिन जो टिकटॉक ते अकाउंट थो ऐं हीउ टिकटॉकर बि अथो, ॾिसण में ईअं अथो लेकिन ॾाढो सुठो टिकटॉकर आहे ऐं सुठा टिकटॉक ठाहींदो आहे। ऐं हिन जी ID बि असां तव्हांखे मेंशन कंदासीं इंशाल्लाह। त असांजे दोस्त खे फॉलो बि कजो ऐं तव्हां तफ़री वठंदो इंशाल्लाह। हीउ बि मुख़्तलिफ़ एरिया में घुमंदो रहंदो आहे ऐं हिन जो टिकटॉक सां वधीक लॻाव आहे। सो हिन जी वीडियोज़ तव्हां टिकटॉक ते ॾिसी सघो था। बाक़ी यूट्यूब ते तव्हां मूंखे ई गॾु ॾिसंदो हिन सां गॾु। दो दरिया ते। सो असां चऊं था त असां सां गॾु तव्हां बि तफ़री कयो। तव्हां अगरि असांजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त महिरबानी करे असांजो चैनल सब्सक्राइब कयो ताकी असां तव्हांखे सुठा सुठा व्लॉग ॾेखारे सघूं, उहो बि सिंधी में। असांजो ही सिंधी व्लॉग आहे ऐं असीं जिते बि वेंदा आहियूं त असां पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे सिंधी भाइरनि खे असां जेको घर वेठे इहो पंहिंजी जेकी तफ़री हूंदी आहे, जेकी शइ एंटरटेनमेंट वारी हूंदी आहे, जेकी सुठा सुठा जेकी जॻहियूं आहिनि पाकिस्तान जूं, उहे असां तव्हांखे घुमाईंदासीं। ऐं उम्मीद आहे त तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब कंदो ऐं असांजा व्लॉग्स तव्हांखे तमामु सुठा लॻंदा। ऐं ईअं ई असां सां गॾु रहो जीअं हमेशह असां सां गॾु हलिया आहियो। असां तव्हांखे पोएं चकर पोर्ट ग्रांड बि घुमायोसीं, हब चौकी बि घुमायोसीं, हबको बीच बि घुमायोसीं ऐं उनखां अलावा गॾाणी बि घुमायासीं। हाणे अॼु अचो त अॼु असां तव्हांखे घुमायूं था दो दरिया। हामिद वटि असीं पहुची चुका आहियूं। अचो त हामिद खे पिक कयूं था। अदा अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे? ख़ुशि आहीं? ये असांजो दोस्त आमिद अली सिंधी पठान। अदा बुथाड़ी लाए ना अदा आदिल भाई हल यार, टाइम ना है। छा हाल आहे अदा? ख़ुशि आहियां? ॿियो ख़ैर आहे? तबियत ठीकु आहे? ख़बरदार ॼण उर्दू ॻाल्हायो, सिंधी में ॻाल्हाइजांइ, ठीकु आहे? छा हाल आहे? हाणे काथे वेंदे पियो? हाणे काथे वेंदो कोन, काथे हलूं था। अॼु हलूं था पाण, हाणे सिंधी ॻाल्हाए न, सिंधी में ॻाल्हाईंदे न। असीं हाणे हलूं था दो दरिया। सही आहे, ठीकु आहे। ऐं दोस्तनि खे बि दो दरिया घुमायूं था।
दो दरिया ते तमाम खूबसूरत मंज़र है। शाम जो टाइम मगरिब जो टाइम है ऐसा थोड़ी रिफ्रेशमेंट लिखंदासीं संगत ॿुधायूं था त कहिड़े होटल ते आहियूं। असल में काफ़ी होटल जो माना रिमूव थी चुका आहिनि क्वारंटीन नोटिस सां, लेकिन सजाद रेस्टोरेंट्स कोलाची ऐं जेको दरबार उहे कोई ॿ टे आहिनि, बाक़ी जेका सभु रिमूव थी चुका आहिनि। सो असां हिन टाइम जेको आहे उहो असां सजाद रेस्टोरेंट दो दरिया ते आहियूं। ॾाढो ख़ूबसूरत मंज़र आहे ऐं ॾाढो मज़ो